अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कला खेतर में आवां जो मेज़बान इरशाद जागीरानी अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे त असां कला खेतर में उन्हनि शख़्सियतुनि खे घुराईंदा आहियूं, उन्हनि शख़्सियतुनि सां अवां जी मुलाक़ात कराईंदा आहियूं जेकी पंहिंजी ॾात ऐं ॾाम वसीले असांजी दिलनि ते हुक्मरानी कंदा आहिनि, जेकी पंहिंजे लिखणनि वसीले असांजा ज़हन झंझोड़ींदा आहिनि, जेकी पंहिंजनि तहरीरुनि वसीले असांजा ज़मीर जॻाईंदा आहिनि, जेकी समाज जो ओञाण हूंदा आहिनि, जेकी मुआशरे जी सुञाण हूंदा आहिनि, जिन जूं तहरीरूं पढ़ी असांखे ज़िंदगी गुज़ारण जो सलीक़ो मिलंदो आहे ऐं असां सुठे गस ॾांहुं हलिया वेंदा आहियूं, असां सुठे रस्ते ॾांहुं पंहिंजी चूंड कंदा आहियूं, उन्हनि जूं तहरीरूं पढ़ी, उन्हनि जूं लिखणियूं पढ़ी करे असां अॼु जंहिं महिमान शख़्सियत खे पंहिंजे प्रोग्राम कला खेतर में दावत ॾिनी आहे उहा शख़्सियत कंहिं बि तारीफ़ जी मुहताज कोन्हे ऐं उन शख़्सियत जो सिंधी अदब ते तमामु वॾो एहसान आहे, ख़ासि तौर ते लोक अदब ते, ऐं पाण तमामु घणनि किताबनि जा ख़ालिक आहिनि। 35 खां वधीक उन्हनि किताब लिखिया आहिनि। जेकॾहिं आउं उन्हनि जा नाला वठां त सॼो प्रोग्राम उन्हनि किताबनि जे हवाले ई थी वेंदो ऐं पाण तमामु घणा मोतबर ऐं शफ़ीक़ इंसान बि आहिनि, प्रोफेसर बि आहिनि ऐं रेडियो पाकिस्तान सां बि उन्हनि जो तालुक़ु रहियो आहे, PTV ते बि उन्हनि तमामु घणा प्रोग्राम कया आहिनि। बहरहाल ॻाल्हि कयूं था जॾहिं लोक अदब जी त पोइ असां वटि हिकिड़ो नालो अॼुकल्ह सिंध में तमामु घणो वरितो वेंदो आहे। लोक अदब जो जिते ज़िक्र थींदो आहे त उते लोक अदब जे किताबनि जो बि ज़िक्र थींदो आहे ऐं जॾहिं लोक अदब जे किताबनि जो ज़िक्र थींदो आहे त पोइ डॉक्टर कमाल ॼामणे जो ज़िक्र पाण ई अची वेंदो आहे। असांजे अॼोके प्रोग्राम में डॉक्टर कमाल ॼामणो असांजो महिमान आहे जंहिं लोक अदब ते PhD बि कई आहे। साईं खे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं ख़ुशि आहियो, तबियतूं ठीकु आहिनि तव्हांजूं? तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह। असल में छा आहे त जेको तव्हां चयो न चाक चङा भला, इहा रिवायत बि हाणे ख़तमु थी वई आहे पाण वटि। लोक अदब वारो हाणे तव्हांजो मिसाल मिले थो इहो असांखे। बिल्कुलु, असल में हाल वाल जेको वठंदा हुआसीं असां त उन ज़माने में शायदि असां वटि टाइम कुझु वधीक हूंदो असांजे समाज में। हाणे बि वक़्तु त आहे पर कीअं था इस्तेमालु कयूं, मसइलो इहो आहे। सो इन जे करे जिदत जो हिकिड़ो असरु त थिए थो। सही। त माण्हू जॾहिं घणो मसरूफ़ रहे थो त पोइ सभु शयूं सुसी थी वञनि। सुसी थी वञनि। हाणे त वरी मैसेज जे मार्फत हाणे आला वाला हाणे त पाण मिलूं ई कोन था। न त ॻोठनि में अॻे इहो चाक चङा भला, ॻूठ राज ॾे सभु केरु, ओड़े पाड़े ॾे सभु केरु, सभिनी जा हाल वाल वरिता वेंदा हुआ। हाणे इहो वाक़ई कोन्हे को। भला तव्हां ॾे त सभु ख़ैरु, ओड़े पाड़े ॾे, ॻोठ राज ॾे सभु ख़ैरु ई ख़ैरु। सिंधी अदब ते वॾो तव्हां अहसान कयो आहे ऐं असां ते बि अहसान कयो आहे जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु असांखे अॼु ॾिनो आहे। हाणे इहा तव्हांजी महिरबानी आहे। अहसान मूं कोन कयो आहे, मूं पंहिंजो कमु कयो आहे। पर असां त वञींदासीं न। ॻाल्हि थींदी मञता जी, तव्हां पाण मुरादो जेको कुझु लिखंदा रहिया आहियो उनजी मोट तव्हांखे ज़मानो ॾिए थो, उनजी मोट तव्हांखे असां ॾियूं था ऐं असां पाण ॾिसूं था तव्हांजा तमामु घणा किताब आयल आहिनि। ऐं मूं जीअं ज़िक्र कयो त किताबनि जो जेकॾहिं आउं ज़िक्र कयां त सॼो प्रोग्राम ई उन में पूरो थी वेंदो ऐं 35 तव्हांजा किताब आहिनि। जेकॾहिं 35 किताबनि जे हवाले सां थोरो थोरो असांखे ॿुधाईंदो तॾहिं बि असांजो प्रोग्राम पूरो थींदो। पाण किताबनि ते नथा ॻाल्हायूं। बिल्कुलु, पर मां थोरो इहो ॿुधायां त 35 जेके किताब आहिनि उन्हनि में तहक़ीक़ी किताब शामिल आहिनि जी ऐं तरतीब वारा किताब बि शामिल आहिनि। त ऐं वरी इन खां सवाइ किताबनि खां सवाइ जेको आहे सो मूं मुख़्तलिफ़ रिसर्च जर्नल्स जेके एडिट कया आहिनि जी उहे बि 30-35 आहिनि। अच्छा, रिसाला रिसर्च जर्नल्स जेके सही सही। त ईअं इन खां सवाइ किताबनि खां सवाइ मुंहिंजा वरी जेकॾहिं तहक़ीक़ी मक़ाला जेके थींदा आहिनि सही, उहे बि ॻणिजनि त 30-35 खनि उहे अलॻि थींदा। अच्छा, एॾो कमु कीअं कंदा आहियो? एॾी मसरूफ़ ज़िंदगीअ में प्रोफेसर पिया आहियो, PTV ते प्रोग्राम बि कयो था जेको ॾाढो सालिह ख़ान कंदो हुयो, साईं सालिम मोहम्मद शाह ख़ान कंदो हुयो, त उनजो प्रोग्राम हाणे तव्हां कयो पिया। रेडियो पाकिस्तान खे बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते टाइम ॾींदा रहिया आहियो, ॿारनि खे पढ़ायो पिया था। सो ही सॼो मैनेज कीअं कंदा आहियो? एॾा सारा किताब कीअं? इहो कॾहिं कॾहिं मां पाण बि सोचींदो आहियां त कीअं कमु करे वियो आहियां। हा हा। सो बाक़ी मसइलो त आहे मैनेज करणु, पर मूं हिकिड़ी ॻाल्हि ॾिठी आहे त तव्हां जेकॾहिं वक़्त खे सही इस्तेमालु कयो था त कमु करे सघो था। सही। त मूं कोशिशि कई आहे त वक़्त खे सही इस्तेमालु कजे। सही। हाणे उन में इहो आहे त मूंखे जॾहिं यूनिवर्सिटी में पढ़ाइणो हूंदो आहे जी त उहो वक़्तु यूनिवर्सिटी जे शागिर्दनि जो हूंदो आहे। सही सही। ऐं उनखां पोइ ॿिया जेके कम आहिनि मीडिया ते कमु बि उहो को ईअं न आहे त लॾो लाहे वेहिजे, जेतिरो कमु आहे ओतिरो वक़्तु ॾिजे। सही। ऐं ॿियो जिन इदारनि सां मुंहिंजी वाबस्तगी आहे, मिसाल यूनिवर्सिटी आहे, रेडियो आहे, TV आहे, जी, त उते लिखण जी ज़रूरत पए थी। सही। अच्छा डॉक्टर साहिबु, तव्हां यूनिवर्सिटीअ में पढ़ायो बि पिया, प्रोफेसर पिया, यूनिवर्सिटी जा ॿिया प्रोफेसर बि पाण ॾिठासीं, मुख़्तलिफ़ जेकी नाले वारा अॼुकल्ह वॾा शाइर बि आहिनि के वॾा अदीब बि आहिनि, पर उन्हनि जो कमु महदूदु आहे। एतिरो सारो कमु तव्हां कीअं कयो आहे, कीअं मैनेज कयो आहे? टाइम खे तव्हां पढ़ायो बि पिया, ॿिया बि कमु कयो पिया? ॾिसो, असांजे यूनिवर्सिटियुनि जा 2 कम आहिनि। जी। हिकिड़ो आहे पढ़ाइणु, ॿियो आहे तहक़ीक़। सही। त असांजा सभई उस्ताद पढ़ाइनि था, जी, को शक कोन्हे। को यूनिवर्सिटी में जेके बि उस्ताद आहिनि ख़ासि तौर ते असांजे
मुंहिंजे मज़मून जा उस्ताद जी ऐं उन्हनि मां के वॾा शाइर बि आहिनि, मुहक़िक़ बि आहिनि। सही। सो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो कमु आहे। मां कोशिशि कंदो आहियां त पढ़ाइण सां गॾु तहक़ीक़ खे बि जारी रखिजे। सही। ऐं इन खां सवाइ जीअं मूं अर्ज़ु कयो त जिन इदारनि सां मुंहिंजी वाबस्तगी आहे सही, उन्हनि जे कम में शामिलु आहे लिखणु पढ़णु। अच्छा, मिसाल रेडियो पाकिस्तान हुजे, पाकिस्तान टेलीविज़न हुजे, सही, या यूनिवर्सिटी कराची यूनिवर्सिटी हुजे, उर्दू यूनिवर्सिटी हुजे, सही, त पोइ मां इन मौक़े खे जेको आहे सो हथां न विञाईंदो आहियां। सही। ऐं कोशिशि कंदो आहियां त उनखे किताबी शिकिल ॾिजे ऐं अहिड़ो लिखिजे जेको न रुॻो रेडियो जी या टीवीअ जी ज़रूरत पूरी करे या कंहिं तक़रीब जी ज़रूरत पूरी करे, पर उहो छपिजी बि सघे। सही। ऐं उनखे कोशिशि कंदो आहियां त तस्दीक सां लिखिजे, सही, त जीअं उहो अॻिते हली कंहिंखे कमु में अची सघे। बिल्कुलु सही था चओ। पर जेकी मौज़ू तव्हां चूंडियो था उहे मौज़ू ॾाढा ॾुखिया पिया आहिनि, उन्हनि जे लाइ ॾाढी महिनत बि घुरिजे, उन्हनि जे लाइ ॾाढो मुतालिबो घुरिजे। ऐं सम्झां थो त डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच खां पोइ जेका टही आई आहे, ख़ासि तौर ते तव्हांजी जेका उमिरि ॿुधाए थी, तव्हांजी एतिरी उमिरि न आहे ऐं एतिरो वॾो कमु लोक अदब जे हवाले सां ख़ासि तौर ते तव्हां कयो आहे। हाणे ॾिसो, तव्हां बलो साहिब जो मिसाल ॾिनो। बलो साहिब जेतिरो कमु कयो आहे, मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त मां उहो समूरो पढ़ी बि न सघियो आहियां। हा, सही। त एॾो हुनजो कमु आहे। सही। माना एॾो वसी कमु आहे। सही। त असां त उनजे भेट में कुझु कोन कयो आहे, को कमु कोन कयो आहे। सो पर जेतिरे क़दुरु वरी तव्हां कयो आहे, तव्हांजी भेट में वरी कंहिं न कयो आहे। बसि इहो तव्हां चओ था त जेकी जिन जा नाला पाण वठी चुकासीं, जिन जो ज़िक्र करे चुकासीं, वॾा नाले वारा तहक़ीक़दान जेके थी विया आहिनि, मुहक़िक़ थी विया आहिनि। बिल्कुलु। वक़्त खे मैनेज करणु। सही। तव्हांजी टाइम मैनेजमेंट छा आहे? वक़्तु त सभिनी वटि इहो 24 कलाक आहे न, ॾींहुं ऐं राति। सही। हाणे उन में तव्हां केतिरो आराम कयो था, केतिरो वक़्तु तफ़रीह खे ॾियो था, सही, केतिरो वक़्तु तव्हां पंहिंजे ॿियनि कमनि खे ॾियो था। सही। त मां कोशिशि कंदो आहियां त 15-17 कलाक 24 कलाकनि मां सही कम खे ॾियां। वाह। सुबुह खां शुरूआति थींदी आहे ऐं राति जो 12-1 वॻे ताईं। सही। सही। ऐं ॿियो हिकिड़ो त अलाह जी महिरबानी इहा आहे त कमु कंदे मां घटि थकिबो आहियां। सही। वाह। छो जो असां जंहिं समाज सां, ज़रई समाज सां तालुक़ु रखूं था, सही। सही। त उते हारपो ऐं इन क़िस्म जूं ॻाल्हियूं हुयूं। त महिनत जो कमु उहो जेको आहे सो फिज़िकल वर्क हुयो, जिस्मानी तव्हां महिनत कंदा हुओ। हिते ज़हनी बि आहे ऐं कलम खे तव्हां पंहिंजे हथ सां हलायो था। सही। सो उहो उनजे करे। ऐं ॿियो फोकस्ड हूंदो आहियां मां। सही। त पूरो ध्यानु ॾियो। टारगेट छा हुजणु घुरिजे? टारगेट छा हुजे, तव्हां छा था चाहियो ऐं तव्हांजे ॾाढो सुवालु कहिड़ो आहे, सही, तव्हां छा था हल करणु चाहियो। सही। पोइ उनखे तव्हां फोकस कंदव त कमु थी सघंदो। बाक़ी जेकॾहिं तव्हां कमु हथ में खणंदव, पोइ हेॾे होॾे वाझाईंदव ऐं लौणा आणंदव, त शायदि उहो कमु हिकिड़ो त मयारी बि न थींदो ऐं कमु मुकमिल बि न थी सघंदो। हा, पर जेको घणो कमु करे थो त उहो आउं सम्झां थो त उहो उन कम जो आदी बि थी वञे थो, उन कम खां सवाइ मज़ो बि नथो अचे। पर हीउ कमु जेको आहे सो उहो सुठो आहे। इन जो आदी हर माण्हू खे थियणु घुरिजे। के नशे जा आदी आहिनि, के कंहिं ग़लति फेल जा आदी आहिनि। तव्हां वरी हिकिड़े सुठे कम जा आदी आहियो, लिखण खां सवाइ निंड बि न कंदा आहियो। बिल्कुलु सही था चओ। ॿियो वरी छा आहे त हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं कमु सिर ते ईंदो आहे त पोइ निंड बि फिटाए छॾींदा आहियूं ऐं कमु करिणो हूंदो आहे त पोइ सही सही वक़्त ते। अच्छा, ॿियो जीअं ख़ासि तौर ते मां रेडियो पाकिस्तान जो ज़िक्र कंदुसि त उन जेको आहे सो वक़्त जी पाबंदी, पंक्चुअलिटी जेका सेखारी आहे, त उनजे करे बि घणियूं शयूं बहितर थी वञनि थियूं। छो जो वक़्तु टाइम मैनेजमेंट आहे, पंक्चुअलिटी हिकिड़ी पाबंदी वक़्त जी, त उन में टारगेट जॾहिं तव्हां कयो था, मिसाल 3 वॻे ख़बरूं अचणियूं आहिनि त 3 वॻे ईंदियूं, 3 लॻी 1 मिंट ते न ईंदियूं। न त उहो थींदो आहे ॿियनि चैनल्स ते 2-4 मिंट हेॾे होॾे थी थो वञे। त उहा जेको आहे सो मूं में बि आदत अची वई आहे त मूंखे कमु करिणो आहे ऐं वक़्त ते करिणो आहे। जेतिरे माण्हुनि सां मिलूं था उन्हनि माण्हुनि मां थोरो थोरो जेकॾहिं पिराइजे त पाण इलाही तमामु घणो सिखी बि सघूं था, पाण इल्मु हासिलु करे सघूं था। अच्छा, तव्हांजी ज़ाती ज़िंदगी ते पाण पोइ था चऊं, पर हाणे ज़िक्र अहिड़ो निकितो आहे त इहो लोक अदब आहे छा? हिन खे छा आम माण्हू खे कीअं हिन जो ॿुधाइजे? त हिकिड़ो त लोक अदब जो मक़सदु आहे आम माण्हुनि जो अदब। हा, लोक माना अवाम थी वियो, अवाम। पर उन में बि आम माण्हू उहे जेके शहरी ज़िंदगीअ खां परे आहिनि। अच्छा, ॿाहिराड़ीअ जा माण्हू आहिनि। सही। ऐं उते उन वटि जेको असांजो रस्मी इल्मु आहे उहो बि घटि आहे। सही। त उन्हनि जी जेका तख़लीक़ आहे उनखे असां लोक अदब चऊं था। सही। ईअं तव्हां ॾिसो, हर अदब अवाम जो अदब आहे न। सही सही। छा ग़ज़ल जेको लोक अदब में शामिलु न आहे उहो अवाम जो न आहे? सही। छा शाह लतीफ़ जी वाई अवामी में मक़बूल न आहे या अवाम जी न आहे? सही। त अवामी त आहे, पर लोक अदब जेको टर्म इस्तेमालु कयूं था ख़ासि तौर ते, उहो जेको आम माण्हू, ख़ासि तौर ते ॿाहिराड़ी जो माण्हू तख़लीक़ करे थो ऐं उन में ख़ासि तौर ते
उन तख़लीक़ खे वरी पंहिंजे उन ज़िंदगीअ में इस्तेमालु बि करे थो। मिसाल तव्हां जॾहिं का शादी कयो था, को अहिड़ो ॿियो ख़ुशी जो मौक़ो मल्हायो था, त उते तव्हां लोकगीत ॻायो था। ऐं पंहिंजे मुंहं सां कॾहिं कॾहिं जॾहिं तव्हां वंगार ते वञो था, हाणे वंगार जा जो रवाज त ख़तमु थी विया आहिनि, ट्रैक्टर अची विया आहे, त ट्रैक्टर अची विया आहिनि या मशीनी दौरु अची वियो आहे, त पोइ को न को कलाम झुंगारिजे थो, जीअं हमर चवनि हमरा अचो गॾिजी बि कमु कयूं, थक बि लाहियूं। त जीअं उन कम जे दौरान उहो अहसासु थक जो न रहे ऐं जल्दी कमु निबरंदो वञे, त ईअं असांजे समाज में उहो अदब मौजूदु आहे। या किथे कचहरियूं तव्हां कयो था त उन में गुज़ारतूं ॾियो था, ऐं गुज़ारत में या ॿियो जेको असांजो लोकगीतनि खां सवाइ जेको बि लोक अदब आहे उहो कसवटीअ ते परख ते ॿधल आहे। कचहरियुनि में ॾिसो, जॾहिं असांजा दोस्त वेहंदा आहिनि ॿहिराणियुनि जा माण्हू, त हिक ॿिए जो हाल अहिवाल त पुछंदा ई आहिनि, पर उन सां गॾु जेके नंढा हूंदा आहिनि उनखे सम्झाईंदा बि आहिनि त बाबा वॾे जो ख़्यालु कर, हिन तरीक़े सां मिल, हिन तरीक़े सां उथ, हिन तरीक़े सां वेह, कहिड़ा माण्हू चङा आहिनि, त उहो हिकिड़ी तरबियत बि थींदी हुई। जेको इहो असांजो तरबियत वारो इदारो कचहरीअ जो उताक जो हींअर तक़रीबन ख़तमु थी वियो आहे। असां वटि हिन में कोशिशि कोन्हे त स्कूल कॉलेज अची विया आहिनि, उहे तरबियत कनि पिया, पर उनजो तदरीसी पासो वधीक आहे, तरबियत वारो थोरो घटि आहे। उते वरी सलाहूं थींदियूं हुयूं, पंहिंजे घर जे मसइलनि खे बि डिस्कस कयो वेंदो हुयो, त साईं या फैसला फड़ा बि थींदा हुया। उहो सॼो लोक अदब जो हिकिड़ो हिसो आहे। पर जीअं तव्हां ज़िक्र कयो त लोक अदब जेके अवाम मां सरिजे थो ऐं गज़ल बि अदब में अचे थो, पर गज़ल जी शाइर जी सुञाणप थिए थी। वरी इहो हिकिड़ो ॿियो पासो आहे। मिसाल क़दीम तव्हांजो जेको लोक अदब आहे न, उनजो तख़लीकार, उनजो नालो तव्हांखे न मिलंदो। हाणे ॾिसो, हिकिड़ो त शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ज़बानी सीने ब सीने हलंदियूं आहियूं, किताब में बाद में तव्हां नोट कयूं आहिनि। हाणे लोकगीत जेके बि आहिनि उन्हनि जे शाइरनि जी तमामु तव्हांखे घटि ख़बर हूंदी। उन्हनि लोकगीतनि जे सिन्फ़ुनि ते असांजे जदीद शाइरनि शाइरी कई आहे। जदीद शाइरनि जे पाण ॻाल्हायूं था, नंढड़ी साई वठूं जेकॾहिं इजाज़त हुजे त, साई बि ज़रूरी आहे। नाज़रीन, असां सां गॾु रहिजो। कला खेत्र में अॼु असांजो नाले वारो अदीब, मुहक़िक़, प्रोफेसर डॉक्टर कमाल ॼामणो असांजो महिमान आहे। तमामु घणी काराइती कचहरी कुझु थी आहे, कुझु थियण वारी आहे। वञिजो केॾांहुं बि न, असां सां गॾु रहिजो। मिलूं था हिकिड़ी नंढड़ी साईअ खां पोइ। कला खेत्र में हिकु भेरो वरी अव्हांखे भलीकार चऊं था। ऐं अॼु कला खेत्र में सची ख़ूबसूरत शख़्सियत नाले वारो मुहक़िक़ अदीब प्रोफेसर डॉक्टर कमाल ॼामणो असांजो महिमान आहे। ऐं डॉक्टर साहिब खां ॾाढियूं काराइतियूं ॻाल्हियूं अॼु पाण सिखूं पिया। ऐं लोक अदब जे हवाले सां ख़ासि तौर ते असांखे ॼाण मिलंदी त लोक अदब आहे छा, ऐं लोक अदब जी वाध वेझ थिए थी, उनजी तरक़ी थिए थी, या उहा तबाही उनजी अची वई आहे। बहरहाल इन मौज़ूअ खे पाण थोरो अॻिते वठी हलंदासीं। ॾाढी काराइती ॻाल्हि जितां छॾी हुईसीं त साईं लोक अदब में ख़ासि तौर ते जेका शाइरी सर्जे थी, उनजे शाइर जो को पहिरो नथो खॼियो वञे। हा, हाणे उन में ॾिसो, हीअ जेका तख़लीक़ हुई पुराणे ज़माने में जे वेंदो न, त उन वक़्तु शायदि इहो तख़लीक़कार खे, शाइर खे अहसासु न हूंदो त को मुंहिंजो नालो बि शामिलु हुजे। हा, उहो पाण ई ठाहे वठंदो हुयो, ऐं उन खे वरी ॿिया माण्हू झुंगारींदा हुआ, पोइ उहा गॾियल मिल्कियत थी वेंदी, गॾियल हिकिड़ो विरसो थी वेंदो। त उहो मिसाल थल कंहिं ठाहियो, मुंहिंजो खटी आयो ख़ैर सां, हो जमालो, वरी पोइ अॻिते हली कंहिं उन में को ॿियो बंदि मिलायो, त उहो गॾियल हिकिड़ी मीरास आहे। त उन पर हींअर जेका बि लोकगीतनि ते शाइरी थिए थी, सिन्फ़ुनि ते उनजा शाइर मौजूदु आहिनि, ऐं उहो उन्हनि सिन्फ़ुनि खे साम्हूं रखी ऐं शाइरी कनि था। पर ॿियूं के सिन्फ़ूं अहिड़ियूं आहिनि, मिसाल तव्हां वटि गुज़ारत आहे, प्रोली आहे, हाणे उन में नालो त अचे कोन थो, पर हींअर जेके सुगड़ ठाहिनि था त उनजा नाला मौजूदु आहिनि। ऐं उहे ॿियो हे जेको सीने बसीने अदब अचे थो, उन्हनि जा नाला बि मौजूदु आहिनि, पर उन्हनि जा बि किताब वग़ैरह नथा अचनि, त उहे बि अॻिते हली करे वरी इहे बि ईअं थी वेंदा। जीअं हाणे किताब अचनि था, ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्त ताईं असांजे सुगड़नि जा किताब
तमामु घणा अची चुका आहिनि। 150-200 किताब खन आहिनि जेके अची चुका आहिनि, छपजी चुका आहिनि। असांजे सुघड़नि जा कोने में गुजारतूं बि शामिल आहिनि, लोक अदब जूं ॿियूं सिन्फ़ूं बि शामिल आहिनि। त ऐं ॿियो जेको डॉक्टर बलोच साहब ख़ासि तौर ते स्कीम शुरू कई हुई, उन में 1957-58 में न रुगो पूरी सिंध मां पर सिंध खां ॿाहिरि जिथे बि सिंधी लोक अदब हुयो, मिसाल बलोचिस्तान जे हिसे में हुयो या पंजाब जे कुझु हिसे में या हिंदुस्तान जे कुझु हिसे में, उहो लोक अदब सहेड़े ऐं जेको आहे सो उनखे किताबी सूरत ॾिनी वई। त केतिरियूं ई शयूं असांजूं उन में महफ़ूज़ थी वयूं, वॾो ज़ख़ीरो असांजो महफ़ूज़ थी वियो। पर उन में बि किथे उनजो नालो शामिलु आहे उन तख़लीकार जो, पर किथे न आहे शामिलु। जंहिंजी ख़बर हुई त उहो शामिलु थियो। सो उहे ॿियो वरी ॾिसो जेका असांजी तारीख़ थिए थी, पुराणी तारीख़, उनखे जीअं तव्हां पोइ ते वेंदव त उन जेका तस्दीक आहे या जेका सनद आहे उहा तव्हांखे घटि मिलंदी। उहे सीने में साईं असांजो ॾाढो असांखे ॿुधाईंदो, हाणे ख़बर न आहे त ॾाढी वरी किथां ॿुधो, ईअं थिए थो। त ईअं पोइ उन जे असां तख़लीकार जो तयन नथा करे सघूं। त इहे मामला थिया आहिनि। उहे सॼो गॾियल तौर ते लोक अदब सॾाए थो। पर हाणे जीअं तव्हां जमाले जी ॻाल्हि कई, मुंहिंजो खटी आयो ख़ैर सां, उहो जमालो, इहो जमालो भला छा आहे? इहो जमालो कीअं आयो वजूद में? जमाल खान खां थियो, इन जो पस मंज़र छा आहे? मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि। अच्छा, मिसाल हिकिड़ी रवायत इहा आहे त साईं जमालो जेको आहे सो जतन वटि वियो ऐं उतां जेको आहे सो माल काहे मोटी आयो त चऊं त खटी आयो ख़ैर सां, फतेह जो असांजो इहा आहे। ॿी रवायत इहा आहे त साईं सखर वारी पुल जेका ठही अंग्रेज़नि ठाही त हिकिड़ो हमराह जेको सो कैद में हुयो ऐं उनजो नालो जमाल ख़ान हुयो ऐं अंग्रेज़नि उनखे चयो त बाबा हीअ जेका पंहिंजो पुल ठाही त हितां रेल गुज़ारणी आहे, हाणे इहो तजुर्बो करिणो आहे। सो अहिड़े माण्हूअ खे हिन में विहारजे रेल में जेको जेकॾहिं डपु न करे, जेकॾहिं पुल किरे त उहो मरे। ठीकु आहे। सो हिकिड़ी रवायत इहा बि त उहो जमाल ख़ान ॿुधोसीं त उहो को माण्हू को कैद में बि हुयो, को जेल में, उहो ई कैद वारी तव्हांखे रिहाई ॾींदासीं हिन जे बदिले जेकॾहिं तव्हां ट्रेन तां गुज़ारे वियो। बिल्कुलु। सो हिकिड़ी रवायत इहा बि। पर ॾिसो जीअं मूं अर्ज़ु कयो न त तस्दीक वारी ॻाल्हि असां वटि मौजूदु कोन्हे का, जंहिंखे असां 100% सही मञूं। इहे मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि, पर असां वटि नाला मौजूदु आहिनि जमाल ख़ान, जंहिंखे असां जमालो बि चवंदा आहियूं, बिगाड़े नालो त या प्यार में बि चवंदा आहियूं। त इहे नाला मौजूदु आहिनि। हिते को अहिड़ो वाक़ियो थियो हूंदो, उन वाक़िए जे पुठियां पोइ गीत जुड़ी वियो ऐं हाणे त जेको आहे सो जेको माण्हू कामयाबी माणे थो सो इहो खटी आयो ख़ैर सां, हो जमालो उहो चवे थो। हाणे फतेह जो। ऐं ॿियो वरी असांजे हुन रागदारीअ में हिकिड़ी रवायत हुई, उहा रवायत अञा किथे बरक़रार आहे किथे न आहे, त का राग जी महफ़िल थिए त उन राग जी महफ़िल जी पुॼाणी हो जमाले सां कई वेंदी। बिल्कुलु। आख़िर में चवंदा आहिनि जमालो साईं थींदो आख़िर में, या वरी थोरो क्लासिकल राग हूंदो आहे त चवंदा आहिनि साईं आख़िर राणे सां कयो, राणो चइबो त उन खां पोइ राग पूरो थियो। जमाले खां पोइ त तक़रीब माना पंहिंजी पुॼाणीअ ते पहुती। बिल्कुलु। पंहिंजी सिंधी असांखे सुठी करणी आहे, सुहिणी करणी आहे, त पोइ लोक अदब जा किताब असांखे तमामु घणा इन सिलसिले में मदद ॾेई सघनि। बिल्कुलु। हिकिड़ो त मदद ॾेई सघंदा। ॿियो वरी लोक अदब में हिकिड़ी शइ जेका मूं महसूसु कई आहे त असांजी जेका शाइरी आहे, लोक शाइरी, जेके पैरामीटर्स आहिनि शाइरी जा, उन्हनि ते मुकमिल तौरु न आहे। उन में कचायूं कुझु आहिनि, इन जे करे ई उनखे लोक था चवनि। मिसाल असां वटि हिकिड़ो टर्म आहे क्लासिकल शाइरी, लोक शाइरी, जदीद शाइरी। हाणे क्लासिकल शाइरी उनखे चवनि था जेका मुकमिल तौर ते सभिनी शाइरी जे मयारनि ते पूरी हुजे, ऐं लोक शाइरी उनखे चवनि था जंहिंमें थोरी का उणाई हुजे, माना जेके अवामी शाइरी बि सोली। बिल्कुलु। हिकिड़ो त इहो आहे। ॿियो इहो आहे त असां वटि लोक अदब जेको आहे घणो आहे प्रेज़ेंटेशन जो, पेशकश जो। मिसाल सुघड़ जेका ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो जंहिं अंदाज़ सां, उहा तव्हांखे वणंदी, अंदाज़े बयां हुनजो, अंदाज़े बयां। पर उहा किताब में तव्हां पढ़ंदव त शायदि ओतिरो मुतासिर तव्हां न थियो, छो त असांखे उनजे हिसाब सां उन अदायगी में पढ़ण ई न ईंदो। बिल्कुलु। सो बहितर तरीक़ो इहो आहे त असां सुघड़नि खे रिकॉर्ड करे उनखे ॿुधूं, त ॿुधण सां पढ़ण जे भेट में ॿुधण सां असांखे वधीक हासिलु करे सघूं था। ॿियो ॾिसो तलफ़ुज़ ख़ासि तौर ते थिए थो न, के लफ़्ज़ जेके ठेठ बहिराड़ी में आहिनि, तव्हां किताब में लिखियलु आहे कि उन में घणे भाङे ज़ेरूं ज़बरूं कोन ॾींदा आहियूं असां जॾहिं लिखूं था, त तलफ़ुज़ जो मसइलो, पढ़णी जो मसइलो थिए थो। पर सुघड़ जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदो
त मुकमिल तौर उनजी पढ़णी बि तव्हांखे त इन तलफ़ुज़ या उचार छा आहे सही सही उहो बि अची वेंदो। सही जीअं मिसाल शाह साईं जो रिसालो असां पढ़ंदा आहियूं, ज़ेरूं ज़बरूं हूंदियूं आहिनि, पर जेकॾहिं साईं सालिम मोहम्मद शाह जे आवाज़ में उहो तव्हां ॿुधंदव त तव्हांखे लफ़्ज़ चिटा तव्हांजे साम्हूं अची वेंदा। सही ऐं पोइ वरी डिक्शनरी का रखंदव त लफ़्ज़नि जी माना बि सवलाई सां अची वेंदी। हा सही था चओ। भला ही अदब पढ़ियो अथव, लोक अदब पंहिंजो सिंधी त आहे ई, ॿियो अदब बि पढ़ियो आहे तव्हां, लोक अदब, पछतो अदब थियो, पंजाबी लोक अदब थियो, उन्हनि विच में असांजो लोक अदब किथे आहे? बुनियादी शयूं जेके आहिनि न साईं उहे असांजूं साॻियूं ई आहिनि। अच्छा, मिसाल असां वटि लोली आहे त ॿियनि वटि बि लोली मौजूदु आहे। सही। शादीअ जा लाॾा ऐं सहरा असां वटि बि आहिनि त ॿियनि वटि बि मौजूदु आहिनि। सही। त इहे सभिनी वटि मौजूदु आहिनि। पछतो में बि आहिनि, पंजाबी में बि आहिनि, बलोची में बि आहिनि, ब्राहिवी में बि आहिनि। त इहे इहा हिकु जहिड़ा ई आहे। छो जो जेके इंसानी जज़्बा थियनि था उहे लॻभॻि साॻा थियनि था, इज़हार जा तरीक़ा थोरा मुख़्तलिफ़ थियनि था। सही सही। पंहिंजूं रिवायतूं जे हिसाब सां थिए। पर असांजो लोक अदब सभिनी खां वधीक अमीर आहे। सही। असां वटि ख़ुशहाल आहे, ख़ुशहाल आहे। हिकिड़ो त उहो असांजो आम माण्हू घणे भाङे लोक अदब सां मोहबत करे थो। जे कचहरियूं थियनि थियूं या कचहरियूं पुराणियूं हुजनि या जदीद तरीक़े सां ड्राइंग रूम में वेही 4 ॼणा ॻाल्हियूं कनि, उहा बि हिकिड़ी क़िस्म जी कचहरी आहे। त हिकिड़ो त इहो शऊर असां वटि वधीक आहे। सही सही। मतिलबु शाह लतीफ़ खे पढ़णु, का गुज़ारत ॾियणु, शाह लतीफ़ जो कलाम आहे उहो असांजो क्लासिकल अदब में शामिल आहे। बिल्कुलु सही था चओ। पर ॿोली त लोक अदब वारी ई आहे। सही सही। घणे भाङे मूं ॾिठो आहे त इलाही कुटुंब पंहिंजनि ॿारनि खे शाह लतीफ़ जे कलाम जो दर्स ॾियनि था, बल्कि पढ़ाइनि बि था। ॿियो छा आहे त असां वटि उन लोक अदब ते कमु वधीक थियो आहे ॿियनि ॿोलियुनि जे भेट में। सही। मूं जेतिरो मुतालियो कयो आहे पंजाबीअ जो या साईं पछतो जो या बलोची या ब्राहिवी लोक अदब जो, त उनजी भेट में असां वटि सिंधी अदब में वधीक कमु थियो आहे। सही। ख़ासि तौर ते जेको डॉक्टर बलोच साहिबु कमु कयो आहे, जेको सिंधी अदबी बोर्ड जेका स्कीम ठाही ऐं उहो किताबी सूरत में अची वियो, त अहिड़ी का बि स्कीम, का बि रिथा ॿियनि ॿोलियुनि वटि मौजूदु न आहे। सही सही। अच्छा, डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच खां पोइ जेकॾहिं असां उन कड़ीअ खे, उन लड़ीअ खे जेकॾहिं अॻिते वधायूं त उन में तव्हां बि शामिलु थी वञो था। हाणे एॾो कमु कयो आहे तव्हां, ॿ के ॿिया नाला मूंखे त नज़र नथा अचनि की जिन कमु कयो हुजे। डॉक्टर अब्दुल करीम संदीले साहिब जो कमु आहे। ऐं कुझु एकड़ ॿेकड़ ॿियनि दोस्तनि जो, वली मोहम्मद ताहिरज़ादो हुयो, उनजो कमु हुयो। अच्छा। हिन दौर में असांजा सुघड़ वीचारा कमु कनि था। पर जेकी यूनिवर्सिटीज़ में मुख़्तलिफ़ उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि, जिन खे वसीला बि आहिनि, उहे वसीलनि जी हूंदे बि कमु न कनि त पोइ हाणे हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ो सुघड़ा उनखे त पनाह वठण जा पैसा बि न आहिनि, लिखे छा ते वीचारो। बिल्कुलु। हाणे जेको सरहंदी वारो आहे, जंहिंखे अलाह साईं उन मक़ाम ते पहुचायो, उनखे सभु सहूलियतूं आहिनि, कंप्यूटर आहिनि, लैपटॉप सभु आहे, त पोइ बि कमु न कनि तहक़ीक़ी। हाणे उन में ॾिसो, उहो जेकॾहिं असां किथे का कोताही कयूं था, पंहिंजी ज़िमेदारी सही निभायूं नथा निभायूं, त उहो यकीनन असां ठीकु नथा कयूं। पर यूनिवर्सिटियुनि जो या इदारनि जो जेको माहौल आहे उहो मुख़्तलिफ़ आहे। ज़ाहिरी तौर ते असां यूनिवर्सिटियुनि जे उस्तादनि खे सम्झो थो वञे त हर ॻाल्हि जा ज़िम्मेवार असां आहियूं। सही। पर यूनिवर्सिटियुनि में वञो त सहूलियतूं एतिरियूं कोन्हनि के। मिसाल मूंखे तहक़ीक़ करणी हुजे, थर वञिणो हुजे, त यूनिवर्सिटी मूंखे मोकल मुश्किल सां ॾींदी। अच्छा। भाड़ो किरायो त परे जी ॻाल्हि आहे। सही। मोकल मुश्किल सां ॾींदी। सही। छो त ही फील्ड वर्क आहे। सही। तव्हां घर में नथा वेही सघो। मूं जेको कमु कयो आहे उहो पंहिंजे शौक़ में कयो आहे। सही। पंहिंजा पैसा इस्तेमालु करे, पंहिंजा ख़र्च करे। सही। बाक़ी इहा महिरबानी सकाफ़त खाते कई आहे त मुंहिंजा कुझु किताबनि छपराया आहिनि। सही। बाक़ाइदे को प्रोजेक्ट कोन थो मिले। सही। मूं तोड़े जो मुख़्तलिफ़ इदारनि खे सिंध सकाफ़त पहिरियां हाणे हिते यूनिवर्सिटी जो ज़िक्र बि थियो, हिते सूफ़ियत जो बि ज़िक्र थियो। हिकिड़ो अहम सुवालु आहे जेको तव्हां खां करिणो आहे, पर वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढी साईअ जो। नाज़रीन, असां सां गॾु रहिजो नाले वारो अदीब मुहक़िक़ प्रोफेसर डॉक्टर कमाल ॼामड़ो साहिबु असांजो अॼु महिमान आहे। तमामु घणियूं काराइतियूं ॻाल्हियूं कुझु करे चुका आहियूं, कुझु अञा कंदासीं। वञो केॾांहुं बि न, कला खेत्र में मिलूं था हिकिड़ी नंढड़ी साईअ खां पोइ। कला
कला खेत्र में हिकु भेरो वरी अव्हांखे भलीकार चऊं था। कला खेत्र में अॼु जो तमामु सुठो अदीब मुहक़िक़ ख़ासि तौर ते लोक अदब जे हवाले सां हुनजो तमामु घणो कमु थियल आहे। प्रोफेसर डॉक्टर कमाल ॼामणो साहिबु असांजो महिमान आहे ऐं ॻाल्हि जितां छॾी हुईसीं उतां ई पाण वरी उन ॻाल्हि खे उतां ई ॻंढींदासीं। साईं पाण ज़िक्र कयोसीं पिए यूनिवर्सिटी जो ऐं उनखां पोइ वरी सूफ़ियत जो ज़िक्र बि थियो। सूफ़ियज़म ते तव्हांजो घणो कमु बि थियल आहे। विच में ॿुधोसीं त डॉक्टर कमाल ॼामणो सूफ़ी यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर थियण वारो आहे। उहा ॻाल्हि किथे पहुती भला? इहो अजीब आहे इरशाद साहब त हिते सूफ़ी यूनिवर्सिटी ठाही वई। अच्छा। जेका पाकिस्तान पीपुल्स पार्टी गुज़िरियल दौर में ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त सूफ़ी यूनिवर्सिटी ठही। सो सूफ़ी यूनिवर्सिटी लाइ इश्तिहार ॾिनो वियो त VC खपे असांखे। सही। सो उनखां पोइ इंटरव्यू थिया त जेतिरा बि असां इंटरव्यू में शामिलु थियासीं 13 माण्हू हुयासीं। सही। 13 मंझां मां वाहिद माण्हू हुयुसि जंहिंजो कमु हुयो सूफ़ीज़म ते। तमामु घणो थियल कमु। तमामु घणो थियल कमु ऐं इन खां न रुगो कमु पर मुंहिंजी माना हिकिड़ी वाबस्तगी 15-17 सालनि खां वठी शाह लतीफ़ जे दरगाह सां, सचल साईं जे दरगाह सां या कलंदर साईं जे, त उते जेको ख़ासि तौर ते अदबी कॉन्फ्रेंसूं थियनि उन में मैनेजमेंट में शामिलु, त उहो बि मुंहिंजो हिकिड़ो कमु। सो सॼो कमु ॾिसी जॾहिं इंटरव्यू थियो मूंखे महसूसु करायो त तव्हां वाहिद माण्हू आहियो। ॿिया जेके बि आहिनि को मास कम्युनिकेशन जो उस्तादु आहे, को एजुकेशन जो उस्तादु आहे, को साईं केमिस्ट्री जो उस्तादु आहे, को फिज़िक्स जो आहे, को पॉलिटिकल साइंस जो आहे, को कॉमर्स जो आहे। तव्हां माना सूफ़ियत ते पूरो लहो। सो तव्हांजो ही कमु आहे ऐं तव्हांखे असां रखंदासीं। सही। सो इहे ॻाल्हियूं ज़बानी थियूं ऐं तव्हांखे बि माना दिली तौर ते ख़बर पइजी वई, ज़हनी तौर ते तव्हां त बाबा मां ई परफेक्ट आहियां हिते। छो जो उन में इहो आहे न, ॾिसो जॾहिं जेके बि यूनिवर्सिटियूं आहिनि, मिसाल मेडिकल यूनिवर्सिटी आहे, सही, त उन में तव्हां जेको VC रखंदव सो मेडिकल जो माण्हू रखंदव। सही। तव्हां जेकॾहिं इंजीनियरिंग यूनिवर्सिटी में को VC रखंदव, इंजीनियर रखंदव, उनजी ॼाण रखंदड़ माण्हू अची सघे। को एजुकेशन जो प्रोफेसर लॉ यूनिवर्सिटी जो, त तव्हां VC कोन बणाईंदव। सही। त ईअं ई जेको आहे सो बहरहाल 4 महीना उन जो नतीजो रोकियो वियो इंटरव्यू जो। चौथे महीने ख़बर पई त कंहिं अहिड़े माण्हू खे VC बणायो वियो जंहिंजो सूफ़ीज़म सां को तालुक़ ई कोन्हे। उन जो हिकिड़ो मज़मून बि सूफ़ीज़म जे हवाले सां न आहे। सही। उनखे शाह लतीफ़ रिसालो पढ़णु न अचे। अच्छा। हाणे जॾहिं इहो थियो बहरहाल तमामु घणो ॾुख थियो त एतिरो कमु पाण करे चुका आहियूं, उन खां पोइ बि अहिड़ी मोट न मिलणु। सही। सो ॾिसो त हिते पोइ चयो त साईं VC जो कमु को पढ़ाइणु थोरो ई हूंदो आहे। सही। हाणे VC जो कमु यकीननि पढ़ाइणु न हूंदो आहे, पर सॼी मैनेजमेंट उन्हनि मामलनि खे ॾिसणु सम्झणु सम्झी न सघिबो। मिसाल मां सिंधीअ जो प्रोफेसर आहियां जंहिंमें 70% सूफ़ीज़म असां पढ़ायूं था। सही। मूंखे चवंदो बाबा तूं जेको आहे सो कंहिं मेडिकल यूनिवर्सिटी जो VC थी, छो जो तुंहिंजा वॾा किताब आहिनि, त मूंखे कहिड़ी ख़बर, छो जो डॉक्टर त आहियां न, मां PhD डॉक्टर। सही। त मां चवंदुसि ठीकु आहे एडमिनिस्ट्रेशन आहे, मां एडमिनिस्ट्रेटर थींदुसि, पर ईअं मुनासिब त न हूंदो न। मुनासिब न हूंदो, मां किरत जी ख़बर त हुजे न। ख़बर ई न हूंदी त किथां करे सघिबो। जेकॾहिं को उते अहिड़े क़िस्म जो को भंड थिए थो या का ग़लति ॻाल्हि थिए थी, तव्हांजे इल्म में जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का साञा न हूंदी। बिल्कुलु सही। सिलेबस ठाहिणो आहे, उन में पंहिंजो माण्हू रखणा आहिनि, त इहे घणियूं ॻाल्हियूं आहिनि। रुगो को ईअं थोरी त VC खपे जेको एडमिनिस्ट्रेशन हलाए। सही। छो जो हीअ एडमिनिस्ट्रेशन पोइ ईअं त कंहिं कमिश्नर खे रखी छॾियो, उहो एडमिनिस्ट्रेटर ॾाढो सुठो हूंदो आहे, उहो जेके डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट ग्रुप जा आहिनि हर यूनिवर्सिटीअ में कंहिं DCA खे मुक़ररु कयो। सही। छो हीउ कमु ई ॿियो आहे, अकेडमिक कमु आहे। सही। त अकेडमिक जे हवाले सां सो इहा हिकिड़ी ज़्यादती थी आहे। सही। ऐं बहरहाल ईंदड़ वक़्तु साईं तव्हांखे मोट ॾींदो हिन जो, ईंदड़ वक़्तु तव्हांखे मान मिलंदो। हाणे छा आहे त मौजूद ठीकु आहे, मूंसां जेका ज़्यादती थी, पर इदारे सां जेका ज़्यादती थी आहे सूफ़ी यूनिवर्सिटीअ सां, सही, उन जो अज़ालो केरु कंदो? त उन इदारे खे जो जेको बुनियादी तव्हां इन तरीक़े सां विधो आहे, सही, त उहो केरु कंदो? उहो उनजो ज़िम्मेवारु केरु हूंदो? सही। ऐं असांजा माण्हू इन ते ख़ामोश आहिनि। असांजा अदीब शाइर सम्झंदा त हिकिड़ो कमाल ॼामणे जो मसइलो आहे शायदि इहो, त मुंहिंजे मसइले खे छॾे करे तव्हां इदारे जी ॻाल्हि कयो। सही। ॻाल्हि इहा आहे त वरी जिदत जेकॾहिं जदीद दौर खे तक़ाज़ा खे पाण ॾिसूं त पाण वटि इंटरनेट जी सहूलियत मौजूदु आहे, पर असां वटि वॾा रागी उते मौजूदु ई न आहिनि। ऐं कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त मंज़ूर अली ख़ान लेखा हुनजो रिज़ल्ट ईंदो ई कोन्हे। बिल्कुलु। मां शाह लतीफ़ भिटाई चेयर में पंहिंजो कैरियर स्टार्ट कयो 1998 खां। त उते असां हिकिड़ी तजवीज़ ॾिनी हुई त हाणे जेको आहे सो लतीफ़ साईं किताबनि में त मौजूदु आहे, पर को स्टूडियो ठाहियूं जंहिंमें
ऑडियो वीडियो लाइब्रेरी हुजे सही जंहिंमें मवाद हुजे ऐं असां वटि जेके शागिर्द अचनि था सही उन्हनि खे असां बैत जेको किताब वारो पढ़ी त ॿुधायूं पर रिकॉर्डेड शइ बि ॾियूं हा ऐं ॿुधायूं त बाबा साईं सालिम मोहम्मद शाह हीअं पढ़े थो सही प्रैक्टिकल थी वञे हिकिड़ो। पर पोइ उन वक़्तु एतिरो ई असांजी सोशल मीडिया जो कोन हुयो चौबोल सही तव्हांजी पहिरियों जी सोच आहे। हा पहिरियों जी सोच आहे पोइ उहा उन ते अमल न थी सघियो। सही सही त ईअं नवाण जे ॻोल्हा में कोशिशि मां कंदो रहियो आहियां। सही 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 पोइ किथे कमु थी सघियो आहे किथे न थी सघियो आहे। ॿियनि मुल्कनि में पंहिंजो पाण ते ॾाढो कमु कनि था माण्हू असां पंहिंजो पाण ते ई पाण कमु नथा कयूं जीअं असां जूं लिखणियूं आहिनि असां पंहिंजो पाण ते ई भला कयूं। इरशाद जागीरानी जे करे पंहिंजी शइ पाण ई रखे यूट्यूब ते पंहिंजी शइ का किथे रखे त उहा ईंदड़ वक़्तु ईअं ई जीअं तव्हां ॻाल्हि कयो न फ़नकारनि जो असां वटि मवाद नेट ते मौजूदु कोन्हे बिल्कुलु न आहे की तमामु घणो साईं माना इलाही ज़रूरतूं पवंदियूं आहिनि कॾहिं उस्ताद गुलज़ार अली ख़ान जी ज़रूरत पई मोहन भगत जी पई ढोल फ़क़ीर जी पई त उनजो को बि रिज़ल्ट न ईंदो आहे। बिल्कुलु छा आहे त ॾिसो ख़ासि तौर ते असांजो जेको नौजवान पढ़ियो गढ़ियो नौजवान आहे जी उहो हींअर सोशल मीडिया ते आहे। सही ऐं उन खे सोशल मीडिया ते जंहिं महिल दिलि चवे जेका शइ चाहे उहा मिलणु घुरिजे। सही त उन में असांजो राग मौजूदु हुजे अदब मौजूदु हुजे। आसिम मूंखे इहो आहे त असांजो मवादु इंटरनेट ते मौजूदु आहे जंहिंजे करे असांजो नौजवान नसुल उन्हनि शयुनि खां तमामु घणो पासीरो थी वियो आहे या उन्हनि खे शइ मिले ई नथी त भला उहो पासीरो उन्हनि जो थियणु मुनासिबु बि लॻे थो भला जेकॾहिं उहे शयूं न हूंदियूं त। ॿियो ॾिसो वक़्त सां माण्हू जी टेस्ट मिज़ाज तब्दील थिए थो। मिसाल असां नौजवानीअ ज़माने में जेके शयूं ॿुधियूंसीं सही जिन फ़नकारनि खे ॿुधोसीं त उहे असांजी पसंदि आहिनि। सही हाणे अॼु जो नौजवान जिन फ़नकारनि खे ॿुधे थो उहा उनजी पसंदि आहे। सही उस्ताद मोहम्मद अली ख़ान हुननि ॿुधो ई कोन्हे। सही ऐं जीवणी बाई हुननि ॿुधी ई कोन्हे। सही त हुनखे पसंदि किथां अचे। हा हा त इहे मामला बि आहिनि त ॿुधंदा त सम्झ में ॻाल्हि ईंदनि त छा आहे। सोशल मीडिया सां गॾु असांजा मीडिया जेके ॿिया इदारा आहिनि उहे असांजे नवनि रागियुनि सां गॾु नवनि ॻाइणनि सां गॾु जेके असांजा पुराणा रागी आहिनि जिन असांजे मौसीक़ीअ में तमामु घणो कमु कयो। मिसाल उस्ताद मोहम्मद अली ख़ान जेको मौसीक़ीअ ते कमु कयो आहे त उहो कंहिं कोन कयो आहे। उस्ताद जुमन जेको कयो आहे बिल्कुलु सही त उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजनि प्रोग्रामनि में शामिलु कनि। सही त जीअं ऐं ॿुधाइनि नौजवाननि खे ख़ासि तौर ते बाबा हिन जो कैलिबर छा आहे। वरी प्रोग्रामनि में शामिलु करे त सघिजे थो पर उहे शयूं असां वटि आहिनि ई कोन न सवाइ पीटीवी। बसि हाणे ॾिसो पीटीवी ते आहिनि रेडियो पाकिस्तान में मौजूदु आहिनि रिकॉर्ड मौजूदु आहे पर रेडियो टीवी सभु उहे शयूं वरी ॿाहिरि वरी अची नथियूं सघनि उहे उन्हनि जा वरी पंहिंजा क़ाइदा कानून आहिनि असांजी प्रोडक्ट आहे असांजी पंहिंजी शइ आहे ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। हालांकि ईअं थियणु खपे त उन्हनि खे इहे शयूं इंटरनेट ते आणणु घुरिजनि त जीअं आवाम उन मां फैज़याब थी सघे। सकाफ़त खाते में खे जेको आहे न इन हवाले सां कमु करणु घुरिजे त हुन वटि तमामु घणो मटीरियल मौजूदु आहे। सही ख़ासि तौर ते वीडियो में। सही त उहो तव्हांजे चैनल्स खे ॾिए त बाबा हीउ वठो मोहम्मद यूसुफ जी रिकॉर्डिंग आहे असां वटि उस्ताद मोहम्मद अली ख़ान जी आहे हीअ तव्हां हलायो ऐं को चैनल हलाईंदा बि आहिनि पर उहो जेको बि उन वटि ज़ख़ीरो आहे उहे सखावत कनि ॾेई छॾनि। ऐं ज़ाहिर आहे तव्हां वटि को कमर्शियल मामिलो त कोन्हे को जो तव्हां उनखे कमर्शियल इस्तेमालु कंदव। सही सही तव्हां बि उनखे जेको आहे सो सिंधी ॿोलीअ ऐं मौसीक़ी जे पखेड़ जे ख़िदमत जे जज़्बे तहत कंदव। बिल्कुलु पर असां वटि ईअं थिए थो त हीअ शइ असांजी आहे असां रिकॉर्ड कयो आहे। असां वटि प्रोड्यूसर बि मां अहिड़ा ॾिठा रेडियो पाकिस्तान जा हुजनि या पीटीवी जा जेकी शयूं उन्हनि जो रिकॉर्ड थियल सांडे रखंदा पाण वठी रखंदा आहिनि ॿिए कंहिंखे न ॾींदा आहिनि त हीउ बाबा असांजो इहो वॾो कमु थियल आहे वॾो कमु इहो अॻिते आणियो न। बिल्कुलु शायदि तव्हां अहिड़ा वाक़िया थिया आहिनि जो असांजे अदीबनि शाइरनि या असांजे प्रोड्यूसरनि कमु कयो उहो रखी छॾियो पाण वटि ऐं जॾहिं उहे अलाह साईं खे प्यारा थिया त उहो उनजो कमु बि उते सड़ी वियो ख़तमु थी वियो ऐं उहो को नालो बि न कमाए सघिया नालो बि न कमाए सघिया हुन जेका महिनत कई उहा ज़ाया थी वई। इहे अहिड़ा रेडियो जे हवाले सां मूं वटि मिसाल मौजूदु आहिनि त छो जो उनजा पोयर जेके आहिनि असां सभिनी जा पोयर लाज़मी न आहे त असांजे कयल कम खे अहम सम्झनि ऐं ईअं ई महफ़ूज़ कनि जीअं असांजी दिलि चवे थी जीअं असां उनखे साफ़ु करे रखूं था पिया सांडियूं था पिया। त इन हवाले सां कमु थियणु घुरिजे ऐं जंहिं वटि जेको मटीरियल आहे उहो फ़राख़ दिलीअ सां इदारनि खे ॾिए ऐं इदारनि खां रसीद वठे त भई हीउ कमु फलाणे जो आहे ऐं इदारा उनजे नाले सां एक्नॉलेजमेंट सां उहा नशिर कनि शइ त के साईं दिलनि जा वॾा माण्हू के ईअं कनि था। मूं त इलाही पढ़ियो त केतिरनि ई माण्हू ज़ाती लाइब्रेरियूं सरकार हवाले करे छॾियूं ऐं जिन जा तमामु घणा जिन वटि किताब हुया मोहम्मद इब्राहिम जो साहिबु हुजे या ॿिया इलाही पढ़िया पई अहिड़ा ज़िक्र तव्हां वटि बि ज़ाती लाइब्रेरी तमामु घणी कुशादी हूंदी पढ़ंदा हूंदो। बिल्कुलु मूं वटि आहिनि 4-5 हज़ार किताब। अच्छा माशाअल्लाह। त कोशिशि कंदो आहियां मां पढ़ां
अच्छा, कमाल जामणू साहिब ज़ाती ज़िंदगी में भला कीअं आहे? ज़ाती ज़िंदगीअ जे हवाले सां थोरो पुछा कयूं, छो त तव्हांखे माण्हुनि ॾिठो आहे प्रोफेसर जे रूप में, लोक अदब जा किताब रुॻो हुननि पढ़िया आहिनि। ज़ाती ज़िंदगी कीअं आहे तव्हांजी, किथां स्टार्ट थियो, किथां जा आहियो? सेल्फ इंट्रोडक्शन जेकॾहिं थी वञे, आउं त ॼाणा थो, अवाम नथो ॼाणे। मां हिन धरतीअ जो आहियां, पहिरियों त इहा ई वॾी ॻाल्हि आहे। सही। पोइ धरतीअ जी कुंड कराची हुजे या कहिड़ो बि शहर हुजे, मुंहिंजी पंहिंजी आहे। पर जिथे मां ॼाउसि उहो राणीपुर जे भरिसां हिकिड़ो ॻोठु आहे ज़िले खैरपुर में। अच्छा, माशाल्लाह, ॻोठ ई थियासीं। ॻोठु गुल मोहम्मद जामड़े में। अच्छा, उते मुंहिंजी पैदाइश थी, वरी मां प्राइमरी, सेकेंडरी ऐं कॉलेज ताईं उते मां पढ़ियुसि राणीपुर में। सही। पोइ जेको आहे सो मां कराची आयुसि, बी ऑनर्स खां मास्टर्स PhD कराची यूनिवर्सिटी मां मूं कई। सही। पोइ मुंहिंजो घणो जेको आहे सो कराची सां ई शौरी ज़िंदगी जेका आहे सा मुंहिंजी कराची में ई। सही। सो हाणे मां कराची खे पंहिंजो सम्झंदो आहियां। सही। मुंहिंजो शहर आहे, ॼाउसि हुते, पर ही मुंहिंजो शहर आहे कराची। असां सभिनी खे ईअं ई सम्झणु घुरिजे त असांजो ही शहर आहे ऐं असांखे हिते ई सभु ख़ुशी ऐं गम जूं तक़रीबूं हिते ई कराइणु घुरिजनि, त जीअं असांजो ई मालिकी करे सघूं पंहिंजे। ओनरशिप आहे न। तव्हां मिसाल जेकॾहिं असांजा के माण्हू किथे पैदा थिया, लॾे आया हिते, अॼु ताईं उन शहर जी निस्बत सां पाण खे सॾाइनि ऐं जिथे 30-40 साल उमिरि जा गुज़रनि उनखे पंहिंजो न कनि, त इहो मुनासिबु कोन्हे को। सही सही। पोइ ॿियनि खे असां मयारूं ॾियूं ऐं पाण खे चऊं त असां त साईं पंहिंजो, असां त पंहिंजी धरती ऐं ॻोठ सां मोहबत कयूं था। ॻोठ सां मोहबत बि हुजणु घुरिजे, पर जिथे तव्हां पंहिंजनि शहरनि जी मालिकी बि थोरी हुजणु घुरिजे। ॾाढियूं काराइतियूं ॻाल्हियूं अॼु कयूंसीं ऐं टाइम एतिरो मुख़्तसिर हुयो ऐं एतिरो जल्दी गुज़री वियो, ख़बर बि न पई। तव्हां वटि जेको इल्म जो ज़ख़ीरो आहे उन मां अञा सही नमूने सां पाण का काराइती ॻाल्हि सम्झी न सघियासीं। शायदि मूंखे अञा लॻे थो त अञा इलाही ॻाल्हियूं रहिजी वियूं, पर बहरहाल कला खेत्र में वरी तव्हांखे कंहिं ॿिए भेरे ॿुधबो बि सही ऐं तव्हां खां कुझु सिखबो बि सही। वॾी महिरबानी सभ खां पहिरियां जीअं मां कई ऐं हाणे बि तव्हांखे थोराए थो चवंदुसि त तव्हां क़ीमती वक़्तु कढी असांजे प्रोग्राम में आयो। इनशाला ॿिए भेरे वरी तव्हां सां कचहरी कंदासीं। कला खेत्र जो नाज़रीन वक़्तु पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो। इनशाला कोशिशि कंदासीं त डॉक्टर कमाल जामड़े मां जेकी शयूं असांखे सिखणु घुरिजनि आहे, कुझु शयूं जेके रहिजी वियूं, मुंहिंजे ज़हन में बि तमामु घणियूं आहिनि, तव्हांजे ज़हन में बि रहिजी वियूं हूंदियूं। कोशिशि कंदासीं त कंहिं ॿिए भेरे वरी साईंअ खे हिन ई प्रोग्राम में महिमान कंदासीं। कला खेत्र में वक़्तु थियो आहे मोकिलाणीअ जो, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अला भाई।